भिरिया सिटी जे मेन बस स्टॉप चौक ते 50 खां वधीक ॻोठनि जे रहवासियुनि सजाद, इमदाद मेमण, एडवोकेट आबिद राजपूत, वहीद मेमण ऐं ॿियनि जी अॻवानी में राशन टेंट समेत बरसाती पाणी निकाल न करण ख़िलाफ़ निटहण उस में एहतजाज कयो वियो। धरणे सबबि मुख़्तलिफ़ शहरनि मां ईंदड़ वेंदड़ ट्रैफ़िक मुअतल थी वई। रहवासियुनि चयो त असांजे घरनि में 1 महीने खां 5 खां 7 फुटनि ताईं बरसाती पाणी बीठल आहे, जेको इंतिज़ामिया हिन महल ताईं निकाल नाहे करायो ऐं असां पंहिंजा बचाव रोडनि ऐं बंदनि ते विहारे वेठल आहियूं। हिननि वधीक चयो त इंतिज़ामिया पारां असांखे दवाऊं, टेंट ऐं राशन नथो ॾिनो वञे। असांजा माण्हू डेंगी, मलेरिया में गैस्ट्रो में मरनि पिया। इंतिज़ामिया समेत चूंडियल नुमाइंदा गुम आहिनि। हिननि सिंध हुकूमत खां इंतिज़ामिया खे अपील कई त जल्द नोटिस वरितो वञे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।